ही फल देत, राम झरूं के बैठ के सब कोई आनंद लेत। असां यो राम जे झरूं के आया, मां शराब के आनंद वठां तो, मां जुआ खे जी आनंद वठां तो, मां 2100-2200 बाद में भाई खाई खाई आनंद वठां तो। हरे कृष्णा। हाणे जेको जेको खायां पियो, जी जी खायां पियो, उहो भगवान मुंहिंजो ॾिसे पियो आनंद। हरे कृष्णा। सिक मुंहिंजी ॾिसे पियो। ठगा ॿियो जनम जॾहिं मनुष्य जनम वेंदो, जी मनुष्य जनम वियो त जेको सिक हुई न, मांस खाइण जी सिक हुई असांखे, मांस खायूं, मुर्गी खायूं, फलाणो खायूं, बस खाईंदा रहिया खाईंदा। जंहिं ॾींहुं टाइम पूरो थियो ॿिए ॾींहुं ठका भॻवान छा ठाहींदो, या त शींहं ठाहींदो या त चीतो ठाहींदो, छो त मांस हुन में ई सही खाई सघूं था। हरे कृष्ण। माण्हू जे जनम ते हिकु टाइम खाईंदासीं, पोइ वरी आंतरो जेको असांजो मैदो आहे गरम थींदो, वरी 2-3 ॾींहं खां पोइ खाईंदासीं, 4-5 ॾींहं खां पोइ खाईंदासीं। लेकिन शींहं थिया पोइ नाश्ते में बि गोश्त, ॾींहं जो बि गोश्त, राति जो बि गोश्त। भॻवान सभ जी भावना पूरी करे थो। त यादि रखिजो, पंहिंजी भावना खे शुद्ध कयो, पंहिंजी भावना खे ॾिसो, पंहिंजे मन खे ॾिसो, छो त ही मन तयारी करे पियो असांखे भॻवान जेको मौक़ो ॾिनो आहे। करके दया दयाल ने इंसान का जन्म दिया, बंदा न करे बंदगी भक्ति, भगवान क्या करे। हरे कृष्ण। करके दया दयाल ने मन दिया मनुष्य जन्म बड़े भाग, अब न पाओ तुम भगवान को चेतन, तुम्हारे बड़े अभाग। हरे कृष्ण। भगवान छो ठाहियो असांखे? मालिक खंड जो कारखानो हूंदो, तव्हां भाई बंधन जा कारखाना में हूंदा, फैक्ट्रियूं में हूंदियूं। हरे कृष्ण। मिलूं में हूंदियूं। हरे राम। और शइ लाल की जय। सवे मण कणक आई, अटो तैयार कयो। हरे कृष्ण। पर ध्यान न रहियो, अटे में किरकर पइजी वई। कृष्ण हरे। बोरियूं भरजी वयूं। जॾहिं हुनजो फल वठण जो टाइम आहे, बोरियूं विकिणे पैसा वठूं, त जेको गिराक वठे थोड़ी चखे तो वापस छो किरकर पई आहे। माना हुन में किरकर आई, अटो सब वापस। माना जेको असां फैक्ट्री लगाई, मजूरन खे मजूरी ॾिनी, हेॾो कम कयो, सॼो नुक़सान। हरे कृष्ण। खंड तैयार कई, पाण टकूं भरजी अचियूं, हुते जेका आहे करे पहुची वियूं कारखाने ते। हरे कृष्ण। पोइ उहो मिल में वयूं हलियूं, मजूर लॻिया, सभु तैयार थी वई, खंड तैयार थी वई। हरे कृष्ण। खंड VIP जाॾो दाणो फर्स्ट क्लास खंड तैयार थी। विकणण जो जॾहिं टाइम आयो त खंड फिकी निकिती। हरे कृष्ण। माना खंड जे सॼे ठहण जे प्रोसेस में आख़िर में हुनजो मिठो हुजणु ज़रूरी आहे। खंड जे पंहिंजो सुठो दाणो हुजे वॾो, यार हीअ खंड कहिड़ी वठी आहे, सफ़ा सनी पतली आहे, पर आउं चवां थो जेकॾहिं हू मिठी आहे त सिनी बि हली वेंदी, कारी बि हली वेंदी, जारी बि हली वेंदी। हरे कृष्ण। पर जेकॾहिं फिकी हुजे त केॾो बि सुंदर दाणो हुजे खंड जो, पर जेकॾहिं फिको आहे त पोइ न हलंदो। हरे कृष्ण। त खंड सभी जेका प्रोसेसन मां गुज़रे करे अचे, पंहिंजी मंज़िल ते पहुचे थी, त हू मिठी न आहे त कंहिंजे कम कोन आहे। हरे कंहिं कम जी कोन्हे। हीअं असां 84 लख जोनियुनि में फिरी करे मनुष्य जो जन्म में आया आहियूं। इंसान जे जन्म अची करे असां में भक्ति न हुजे, भॻवान खे पाइण जी सिक न हुजे, त असांजो सॼो जियल जीवन बेकार। बोल साईं लाल की जय। चए थो भॻवान तोखे ठाहियो मन, छाजे लाइ? भॻवान तोखे ठाहियो मन पंहिंजो पाण खे पाइण लाइ ऐं अशरफ अल मखलूक इंसान। इंसान जो जन्म ॾिनो आहे, छो इबादत को कुता वेला थोड़ी न कंदा। इबादत या पाण भक्ति चऊं तो इंसान कंदो न। हरे कृष्ण। जानवर थोड़ी न कंदा, ये तो इंसान कंदो। कृष्ण हरे। ये तो असांजे लाइ आहे न, भई नेम संयम कंहिंजे लाइ आहिनि। हरे कृष्ण। मानी खाइण लाइ तव्हां अलॻि कमरो घर में आहे, त वरी वॉशरूम लाइ अलॻि कमरो आहे, पर हिकिड़ो जानवर बीठो आहे, हुनखां पुछो भला, मानी बि हुते खाइणी, काकुस पेशाब हुते, सुम्हणो बि हुते, उथणो बि हुते। हरे कृष्ण। ये ॻाल्हियूं असां में हुजनि त पोइ हुन में असां फ़र्क़ु कढो। हरे कृष्ण। पर असां भॻवान ढंग ॾिनो आहे, तरीक़ो ॾिनो आहे, वीचार ॾिनो आहे, सोच ॾिनो आहे, समझ ॾिनी आहे, असां हुन समझ खां कमु कंदा आहियूं। हरे कृष्ण। त भॻवान छाजे लाइ ठाहियो पाण खे? ही माइक केॾो सुंदर आहे, फर्स्ट क्लास आहे, स्टैंड बि भलो लॻल आहे, तार बि भली आहे, इको साउंड बि भलो आहे, पर आवाज़ कोन थो करे। हरे कृष्ण। जे आवाज़ न करे त ही सुठो आहे? हा, सब दोस्त VIP माइक आहे, भलो माइक, केरु वठियो आहे, हेॾो डिज़ाइन फलाणो, हे आहा सुंदर माइक आहे, गोल्डन कलर। साईं कंहिंजो माइक आहे? हा साईं मुंहिंजो माइक आहे। हरे कृष्ण। हा साईं, वाह 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 वाह। साईं ॻायो शुरू करियो। मां हिते ॻाल्हायां त आवाज़ ई कोन पियो अचे, वणंदो? हरे कृष्ण। आवाज़ न आहे त वणंदो ई कोन्हे, भले जहिड़ो तहिड़ो हुजे, पर आवाज़ अचे त तॾहिं वणंदो। हरे कृष्ण। और शइ लाल की असां इंसान बि आहियूं। भॻवान तोखे ठाहियो ई मन पंहिंजो पाण खे पाइण लाइ आहे, अशरफ अल मखलूक इंसान।
पर तू मांस मच्छी शराब नशे पते जुआ चोरी यारी हसद साड़ काम क्रोध लोभ मोह अहंकार इन्हनि बुराइयुनि जे वर चढ़ी इन्हनि में फांसी करी इन्हनि जी सिक रखी करी इन्हनि जे अंदर रची पची ॾियो ॾींहुं पियो थी हेवान ऐं शैतान। पर अञा बि सुधरे भगवान खे पंहिंजो पूरो मौक़ो आहे चेतन जेसीं आई तूं इंसान जो जनम असांजे हथ में जेसि ताईं पियो आहे न ओसि ताईं असांखे पूरो मौक़ो आहे त असां पंहिंजे अंदर जेको बिगाड़ पैदा थियो उनखे हटाए करे पाण में सुधार वठी अचूं। हरे कृष्ण। मनुष्य जो जनम तव्हांजा सॼी उमिरि पाप कया आहिनि 90 साल तव्हांजा थी विया हाणे उमिरि वञण ते अची वई आहे हाणे तव्हां चवंदा हाणे असां सॼी उमिरि पाप कया आहिनि हाणे त कुझु कोन थींदो न। मनुष्य जो जनम एॾो क़ीमती आहे तव्हांजे जीवन जो 100 सालनि में हिकिड़ो ॾींहुं बचियो आहे न। हरे कृष्ण। हुन ॾींहुं तव्हां अचो न हे भगवान हे परमात्मा करणो हो सो कियो नहीं पढ़ियो मोह के फंद जेको करणो हो मूं कयो कोन ऐं जेको न करणो हुन में फाथो रहेसि। हरे कृष्ण। पर इहा मूंसां वॾी भुल थी वई। हे प्रभु मां तुंहिंजी शरण आहियां मां तुंहिंजी जेका आहे करे चरणनि में आहियां मूं ते कृपा कर मूं ते दया कर। हरे कृष्ण। भगवान वॾा पाप कया आहिनि वॾो ज़ालिम आहियां मां कॾहिं भक्ति न आहे कई मां अलाए छा छा खाधो छा छा ॻाल्हायो कंहिं कंहिंजो नुक़सानु कयो कंहिं कंहिंखे ॾुख ॾिनो। हरे कृष्ण। पर हाणे आउं तुंहिंजो आहियां भगवान। आउं नथो चाहियां त तूं मूंखे जेका आहे करे मुंहिंजा पाप बख़्श कर। हरे कृष्ण। तूं मूंखे जेका छॾे ॾे न आउं सिर्फ़ु एतिरो चाहियां थो प्रभु मूंखे गॾे ठाहिजां कुतो ठाहिजां ॿिलो ठाहिजां कांव ठाहिजां पथर ठाहिजां पहाड़ ठाहिजां जेको ठाहिजां पर तुंहिंजी भक्ति मूंखे यादि रहे बसि इहो मूंखे वरदान ॾिजां। बोल कृष्ण कन्हैया लाल की जय। हा सर मूंखे तुंहिंजी भक्ति ॾिजां बसि एतिरो असीं चऊं न असां सॼी ज़िंदगीअ कयल पाप ॾिनासीं नथो त ईअं चवण सां ऐं इहो भाव अचण सां असांजी नियत साफ़ थी वई। छा थियो हाणे नियत साफ़ थी वई। ॾिसो न वाल्मीकि चोर हुयो डाकू गुंडो हुयो सॼी उमिरि इहो ई कयो सॼी उमिरि त मुंहं खां निकिरी वई 30-40 साल। हरे कृष्ण। हाणे हुनखे संतनि जो जीअं संग थियो संतनि जे संग मां ॻाल्हि हुनखे सम्झ में अची वई हुन हिकिड़ो ई इरादो हिकिड़ो ई संकल्प कयो जीअं पाण विर्त जो संकल्प कंदा सुबुह जो थी बा अॼु मुंहिंजो विर्त आहे इहो संकल्प भरियो पोइ शाम जो हिकु टाइम मानी खाए वरी ॿिए ॾींहुं मानी खाईंदासीं हे विर्त थींदो त हुन संकल्प भरियो त अॼु खां पोइ इहो चोरियूं डाका इहो कुझु बि न कंदुसि। हरे कृष्ण। अॼु खां पोइ इहो सही रस्तो वरितो आहे भॻवान जी भक्ति कंदासीं ऐं जेको जीवन में सही करिणो उहो ई कंदासीं। हरे कृष्ण। ऐं पंहिंजे पाण खे हुन वाइदो ॾिनो अॼु खां पोइ जीअं पाण चोरियूं ऐं डाका हणंदासीं कंहिंजो बि लिहाज़ कोन कंदासीं कंहिंजा बि कुझु ॾिजंदा हुआसीं। हरे कृष्ण। कंहिंजी परवाह कोन कंदा हुआसीं बसि अॼु खां पोइ भक्ति वारी साइड आया आहियूं सही पासे आहियूं हिन में बि कंहिंजी परवाह कोन कंदासीं छो त मूंखे ख़बर आहे जीअं आउं हिन पासे ईंदुसि हर को चवंदो हाणे वॾो भॻत थी वियो आहे हाणे वॾा तिलक थो ॾे माण्हुनि खे मारियो चोरियूं कयूं गुंडा कयूं डाकू किथे जो चोर किथे जो अची हाणे जुमूं 4 ॾींहं साधू थियो आहे संत थियो आहे चई सभु ॻाल्हियूं ईंदियूं। हरे कृष्ण। पर मां कंहिंखे रिप्लाई कोन ॾिनीसि। मूर्ख शइ लाल की जय। मूंखे कंहिंजी परवाह कोन्हे जंहिंखे जीअं वणे उहो चवंदो त चवंदो ऐं उहो मूंखे स्वीकार आहे। हरे कृष्ण। पर हाणे भॻवान जी भक्ति कोन छंदुसि इहा नेम वर्ता आहिनि कोन छंदुसि। हरे कृष्ण। उहो वाल्मीकि हिकिड़ो ऋषि थी वियो ऐं अहिड़ी कथा लिखी जेके रामायण में ख़ुदि राम खे अचणो पियो हुन कथा खे पूरी करण लाइ। बोल कृष्ण लाल की जय। हुन फिल्म जे अदाकार राम खपियो पियो। हरे कृष्ण। त भॻवान खे अचणो पियो छो त हुन भॻत जे करे। बोल कृष्ण लाल की जय। प्रेम असीं जगायूं सिक जगायूं भगवान जे नाले जी परमात्मा जे नाले जी परमात्मा जी वाणी जी परमात्मा जे नेमनि जी सिक जगायूं असीं। हरे कृष्ण। ॿियूं सिकूं हटायूं आहिस्ता आहिस्ता धीरे धीरे हटायूं त जे पाइण चाहिए भगवान खे त छॾ सिक सिगरेट शराब नशे पते मांस मदिरा जुआ चोरी यारी हसद हसद जेको पाण कंदा आहिनि पाण में मायूं पाण में हसद कंदियूं आहिनि ही हे पाण खे छा थी सम्झे अॻु हिन घटायां। हरे कृष्ण। हीअ हसद हूंदी आहे न। हरे कृष्ण। ही जिमो 4 जिम सेट थी वियो पैसा कमाया तो असां वॾो थी वियो। हरे कृष्ण। असां पैसो कोन आहे। हरे कृष्ण। इहो अपमान ईगो अहंकार। हरे कृष्ण। भगवान चवंदा जे पाइण चाहिए भगवान खे त छॾ सिक सिगरेट शराब नशे पते मांस मदिरा जुआ चोरी यारी हसद साड़ जेको तव्हांखे समझ में अचे इहो बुरो कमु आहे बुरी ॻाल्हि आहे न करणु खपे उनखे छॾ। हरे कृष्ण। छॾ कम सभु बुरनि कमनि जी भाया सभई ऋषि मुनि साधु संत राजा रंक हनुमान इहो सभु इहो ई पंधु करे आहिनि आया। हाणे तुंहिंजो वारो आहे चेतन ख़बरदार थी हीउ शरीर ऐं संसार ॿिए कूड़ी माया हीउ शरीर बि कूड़ो हीउ संसार बि कूड़ो। हरे कृष्ण। सचो नालो राम जो आहे हुनजो नालो वठो ऐं हुनजो नालो तॾहिं सजंदो जॾहिं असां हिननि शयुनि खां परे हिननि बुराइयुनि खां पाण खे बचाईंदासीं जीअं जीअं बचाईंदासीं तीअं भॻवानु असांजो थींदो वेंदो तीअं भॻवानु असांजे वेझो ईंदो वेंदो। हरे कृष्ण। ऐं जॾहिं सभु हिननि खे हटाए चुका हूंदासीं तॾहिं असीं रहंदासीं कोन भॻवानु ज़ाहिर थी पवंदो। बोल कृष्ण लाल की जय। कबीर चयो न कबीर जब हम थे तो भगवान न था और भगवान मिला तो फिर हम न रहे त ई भगवान ईंदो। हरे कृष्ण। त जागरूं पाण खे सत्संग में आहे। हरे कृष्ण।
सत्संग में नींद अचे या असीं उथी हलिया वञूं हरे कृष्णा। ही चयो ही पाप जी निशानी आहे। महात्मा ॿुधाईंदा ही पाप जी निशानी आहे। पापी कथा न सांभळे, पापी कथा न सांभळे, ऊंघे या तो उठ जाए। देख मस्ती गधे की मिश्री खाए मर जाए। के गधे के मिश्री ॾिनी त परो परो पियो थिए, अरे परे छो थो थिए, चाहे मरी वेंदुसि, मां मिश्री खाएगा त मोगो हरे कृष्णा। वण लूण तव्हांखे ॾियां खायां त खारो आहे, दस्त ॿिया लॻी सघंदा हरे कृष्णा, लेकिन मिश्री ॾियां त परेशान खाई दे न, पर हू पोइ घबराए। तॾहिं महात्मा ही चयो पापी कथा न सांभळे, ऊंघे या तो उठ जाए, देख मस्ती गधे की मिश्री खाए मर जाए। हरे कृष्णा। कोशालाल की इसने पाप है। भगवान जो समरण तॾहिं थींदो जॾहिं थोड़ी पेट में भुख हूंदी। हरे कृष्णा। कोशालाल की भगवान जे नाम जी भुख जगायो न। सुख चाहियूं था, अची हिते मानी ॾाढी खाए करे पेट भरियो, ॾाढो सुख अची वियो। हरे कृष्णा। सुबुह जो पेट खाली। कोशालाल की पेट खाली न वरी। हरे राम। ऐं चाहियूं छा परम सुख। मानी अहिड़े नमूने वेही खायूं था, बसि अॼु ई खाणी आहे, पर उहो खाणी कोन। हरे बसि अॼु अहिड़ा खा पी वञो, हिन सुख वठी छॾियो बसि, छो त बसि खाणी अॼु आहे बसि। हरे कृष्णा। पोइ सॼो जीवन कोन खाणी। ईअं न, ईअं खाईंदा आहियो न माने। हरे तॾहिं ठोसे ठोसे खाईंदा आहियूं। हरे कृष्णा। कोशालाल की जे पाइण चाहीं परम सुख त ॾे न कॾहिं बि कंहिंखे ॾुख। हिन पेट खे बि ॾुख न ॾियो, वधाए वधाए खाराए खाराए। हरे कृष्णा। ज़रता ओतिरो खारायो। कोशालाल की अख में दुख न दियो। ॾींहुं राति अखियूं फाड़े करे वेठा न जो टीवी ते, फिल्मनि ते, क्रिकेट ते। हरे कृष्णा। अख खे आराम ॾियो। कृष्णा हरे। न शरीर खे दुख ॾियो, न ॿार कंहिंखे दुख ॾियो। हरे कृष्णा। छो त असीं सुख चाहियूं था। सुख ॾींदासीं त सुख मोटंदो, दुख ॾींदासीं दुख मोटंदो, छो त दुख सुख ॿई असांजो ई अमल आहे। दुख सुख तो पाण पैदा कयो, मन थी कामी ऐं कमचोर। कामी ऐं कमचोर थी पैदा कयो न। ॾिसो रात जो जेर ताईं जागण जी कामना, त सुबुह जो उथण जो जेको फर्ज़ थींदो, 5 वगे उथी 4 वगे उथी से भगवान जी समरण सेवा कयो थींदो, वो रहिजी वेंदो 7-8 वगे उथंदासीं। ही फर्ज़ निकिरी वियो। छाजे करे रात जो देर ताईं जागण जी कामना, सुबुह जो उथण वारो फर्ज़ असांजो चोराइजी वियो। हरे कृष्ण। पुरुषनि लाइ जीअं असां पंहिंजे फर्ज़ खे चालू कंदासीं, कमचोर न रहंदासीं, पंहिंजे कम सां कम रखंदासीं, हुनखे अवॉइड न कंदासीं, त कम करण जे करे जल्दी सुम्हंदासीं। हरे कृष्ण। जी रात जो देर ताईं जागण जी तमन्ना कामना इच्छा असां छॾी, त तीअं सुबुह जो असांजो नेम जेका असां सेटिंग में अची वियो। हरे कृष्ण। पुरुषनि लाइ की त दुख सुख तो पाण पैदा कयो, मन थी कामी ऐं कमजोर। वरी हिन कामनायनि, वरी हिन ख़वाहिशनि जे वर चढ़ी, तूं पाईंदे नर्क घोर। चेतन कर घोर त नेतारो थी भव सागर मां। छो त इहो ख़वाहिश चाह ई असांखे भॻवान सां अलॻि कयो आहे। चाह चोरी चोपड़ी अति नीचन की नीच, हम तो सब भगवान का रूप है। हरे कृष्ण। असां सभु ईश्वर जो रूप आहियूं। हरे कृष्ण। और हिकिड़ी बिंटी पई आहे, हिकिड़ो वालो पियो आहे, हिकिड़ो जेका आहे करे कड़ो पियो आहे, हिकिड़ो गले जो हार पियो आहे। मां तव्हां खां पुछां ही छा आहे? हरे कृष्ण। 4 शयूं 5 आहिनि। हरे कृष्ण। लेकिन आहे छा? सोनू। कड़ो बि सोने जो, गुंडी बि सोने जी, हार बि सोने जो। नालनि सां अलॻि अलॻि आहिनि, लेकिन उहो इंटरनली साॻियो हिकु ई आहे। हरे कृष्ण। पुरुषनि लाइ अलॻि ई, हू अलॻि न आहे। परमात्मा अलॻि न आहे। पाण सभिनी में हू परमात्मा विराजमान आहे। पाण सभु हुनजा ई रूप आहियूं। हरे कृष्ण। पुरुषनि लाइ अलॻि ई, सिर्फ़ु इहा इच्छा आहे न, हिन पाण खे भॻवान सां अलॻि कयो। हरे कृष्ण। चाह चोरी चोपड़ी अति नीचन की नीच, के ॿियो केरु नीच कोन आहे। पाण चओ न ही नीच आहे, मूंखे भॻवान खां टोड़े छॾियो, मूंखे भक्ति खां टोड़े छॾियो, मूंखे जीवन में दुख ॾेई छॾिया, हिन जे करे मूंखे ईअं थियो। कंहिंजे करे कुझु कोन थो थिए। हरे कृष्ण। असां पंहिंजे कर्मनि जा पाण ज़ामिन हूंदा आहियूं, पाण ज़िम्मेवार हूंदा आहियूं। दुख सुख तो पाण पैदा कयो, मन थी कामी ऐं कमजोर। वरी हिन ख़वाहिशनि जे वर चढ़ी, तूं पाईंदे नर्क घोर। चेतन कर घोर त नेतारो थी भव सागर मां। घोर छा करणो आहे? पाण ते जहिड़ो पोखींदे बिज मन, तहिड़ो पाईंदे फसल। फसल कहिड़ो? कणक पोखंदा छा थींदो? मां ॿनी में कणक पोखां त महीने खां पोइ छा मिलंदो? 4 महीननि खां पोइ कणक ॿुधे न, या चांवर ॿुधा। बाबा मां पटाटा पोखिया ॿनी में, ऐं महीनो इंतज़ारु कयां त छा पोइ उन में पुटंदो? पटाटा या टमाटा? टमाटा। टमाटा। पटाटा पोखिया त पटाटा ॿुधा न। हरे कृष्ण। त जहिड़ो पोखींदे बिज मन, तहिड़ो थींदो फसल। जहिड़ा कंदे कर्म चेतन, तहिड़ी पाईंदे मंज़िल। हरे कृष्ण। ही 84 वञी ही ठहींदी आहे हिन में। हरे कृष्ण। मन असांजो आज़ाद भॻवान ॾिनो आहे। हाणे जिथे असां लॻायूं, कबीरा मन एक है, अब तू भाए जा लगा। भगवान तोखे इंसान जे जन्म में आज़ादी ॾिनी आहे। हिन मन खे जिते तूं लॻा, भगवान बि मने कोन कंदो। हरे कृष्ण। छो त हू
हिसाब किताब ठाहे वियो। शागिर्द जो हिसाब किताब उस्ताद वटि आहे, पेपर ॾेई छॾियो आहे। हाणे 3 कलाक